दोस्तों पाण ऐसा से किफ़ालत सेंटर ॾेई जंहिं मुख्य गेट ते बीठा आहियूं। ही पाण पहिरीं प्रोग्राम करे चुका आहियूं उन्हनि गेट ते, उहो औरतुनि जे हवाले सां करे चुका आहियूं। ही सवनि जे तइदाद में हिते ॿाहिरि बीठा आहिनि, ही मर्द माण्हू बीठा आहिनि। हाणे मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त हेतिरा सारा माण्हू हिते छो गॾु थिया आहिनि। बुनियादी तौर ते अचो त पुछूं था त छा हिन सभिनी माण्हुनि जा जेके आहिनि उहे असां किफ़ालत जेके मद में जेके पैसा आया आहिनि 12,000 रुपया उहे आयल आहिनि, हिननि खे रिटर्न में मैसेज आया आहिनि, या ही समूरा माण्हू ईअं ई हुजूम करे बीठा आहिनि। अगरि असां ईअं ई हुजूम करे बीहंदासीं त ज़ाहिर आहे कोरोना वायरस जे जेके फैलाव खां असीं बचणु चाहियूं था त उहो असां में तेज़ी सां फैलिबो। पहिरीं पुछंदा हिननि खां त कहिड़ा कहिड़ा माण्हुनि जिन जा हिते उहा रिटर्न में आया आहिनि मैसेज, ऐं पोइ त हिननि सां प्रॉब्लम कहिड़ो आहे, हिननि खे छॾीनि छो कोन पिया, कहिड़ो टाइम ॿुधाइनि पिया, छा था चवनि हिन जे बारे में, बुनियादी तौर ते हिननि जा मसइला छा आहिनि। अचो हितां खां शुरूआत था कयूं, हिननि खां पुछूं था। अच्छा तव्हांजो मैसेज आयो आहे? अच्छा छा था चवनि तव्हांखे? अच्छा तव्हांजो मैसेज आयो आहे, छा था चवनि? अच्छा 4 बजे चवनि था। हिकिड़ो हमरा अंदरि वञे थो सिफारत जे हिसाब जे पुलिस जे हिसाब सां हिकिड़ो हमरा वञे पैसा खणे पियो ऐं चवनि था लेडीज़ जो कमु हले पियो। असांखे सुबुह जो 9 बजे खां वठी ईअं बीहारे सुबुह जो सवेरे तक़रीबन 8 बजे खां वेठा आहिनि। लोग मानी खाधी सिफारत वारो कमु अचे पियो, 4 ॼणा अचनि पिया, पर जेतिरी लेडीज़ अचे पई एतिरी अंदरां निकाल बि कोन पिया कनि। दोस्तों हिन सभिनि जो मौक़ुफ़ आहे त असांजा जेके आहिनि उहे रिटर्न में मैसेज आया आहिनि, लेकिन इंस्टा में असांखे छॾे कोन पई। ऐं उहे चवनि पिया त 2 बजे ताईं औरतुनि जो जेको आहे उहो सेक्शन हलंदो, सेशन उन खां पोइ मर्दनि जो सेशन हलंदो। हाणे पहिरीं ॻाल्हि त जेके माण्हू त 12,000 रुपया वसूल करण आया आहिनि, बुनियादी तौर ते कोरोना वायरस जो ज़मानो आहे, उनजो फैलाव जेको आहे उहो तेज़ी सां सिंध में थिए थो। अचो त हिननि खां पहिरीं पुछूं था त हिननि खे बुनियादी तौर ते कोरोना वायरस जे बारे में ख़बर आहे, ऐं जेकॾहिं ख़बर आहे त उन खां बचाव जो जेके एहतियाती तदबीर उनजी हिननि खे ख़बर आहे। तव्हांखे ख़बर आहे त कोरोना वायरस आहे छा? कोरोना वायरस इहो आहे हिकिड़े ॿिए खां जेको मिलण सां टचिंग कंदो आहे, पर छा करियो असां बुखे पेट जे हिसाब सां सुबुह जो 9 बजे खां अची हिते बीहूं था, न आहिनि पैसा त पोइ असां ग़रीब केॾां वेंदासीं। असां इन खां बहितर आहे त ईअं मरी वञूं, सुठो आहे। जीअं अगरि तव्हांखे ख़बर आहे कोरोना वायरस छा आहे? कोरोना वायरस हिकु विच अंदर बीमारी आहे, समझो माण्हू तूं हेतिरा माण्हू लॻाइण सां बि माण्हू में फैलिजे थी। न थिए अकेला माण्हू हुजूं, पर हाणे ग़रीब माण्हू गुरबत जे करे त गॾिजी वञूं, छा करियूं। जरासीम आहे जो ॾिसण में कोन थो अचे। उनखां कीअं थो बची सघिजे? उन खां परहेज़ कजे। हाणे अहिड़ी हालत आहे त पोइ हाणे छा बचिजे। मुझे मरता है माण्हू खां ॿिए माण्हू खे अचे थो। दोस्तों हिते समूरनि माण्हुनि जो मौक़ुफ़ इहो आहे त कोरोना वायरस जेको आहे उहो सोशल डिस्टेंस करण सां जेको सो वधे थो। घटि में घटि हर माण्हू में 6 फुटनि जो फ़ासिलो जेको आहे उहो ज़रूरी आहे। हैंड वॉश जेको हुजे थो, हथ धोइण जेको हुजे थो 20 सेकेंडनि ताईं, उहे ज़रूरी आहिनि। हर माण्हू वटि सैनिटाइज़र जेको आहे उहो ज़रूरी आहे, मास्क ज़रूरी आहे, ग्लव्स ज़रूरी आहिनि। दोस्तों पाण मौजूदु आहियूं एहसास किफ़ालत सेंटर ॾेई जे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जे मेन गेट ते। गुज़िरियल 6 ॾींहंनि खां सिंध पुलिस जा जवान हिननि ज़ाहिर लॉकडाउन में ड्यूटी कई हूंदी 15 ॾींहं, ऐं गुज़िरियल 6 ॾींहंनि खां ततल काड़े में तव्हां ॾिसो था मथां बरंदड़ सिज आहे, ततल काड़े में ही 5-6 ॾींहंनि खां हिते ड्यूटी कनि था। अहिड़ी हालत में ज़ाहिर ही बि इंसान आहिनि, ऐं ज़ाहिर ही 5-6 ॾींहंनि में किन किन तकलीफ़ुनि खां गुज़रिया हूंदा। त अचो त पुछूं था हिननि खां पहिरीं त तव्हांखे जेको सो हिन कोरोना वायरस जो जेको माहौल हले पियो इन में तव्हांखे हैंड वॉश, सैनिटाइज़र, मास्क या ग्लव्स उहे तव्हांखे जेको सो प्रोवाइड कया विया आहिनि, तव्हांखे मुहैया कया विया आहिनि। ऐं ॿियो त तव्हां 5-6 ॾींहंनि में कहिड़ियुनि कहिड़ियुनि तकलीफ़ुनि मां गुज़रिया आहियो? असां रश आहे इहे इलाही घणेई, इन जे करे असां माण्हुनि खे चई बीह रहिया आहियूं। नवां कार्ड जेके आया आहिनि इहे अहल वारा, इन माण्हुनि खे अहल वारनि जो चऊं पिया इहे कोन्हनि जेके मैसेज तव्हां वटि रक़म अचे या डेट वारी अचे उहो तव्हां वटि मैसेज पोइ अचो। इन जे करे माण्हुनि खे असां चई थकी पिया आहियूं। माण्हू मञनि कोन था, रश घणी लॻी पई। असांखे काड़े में बीहारे बीठा आहिनि, पाण बि काड़े में बीठा आहिनि, ऐं उन खां अलावा असां मास्क, हैंड ग्लव इहे ॿियूं का बि शयूं असांखे कोन ॾिनियूं आहिनि। असां ईअं काड़े में ई बीठा आहियूं, ड्यूटी करियूं पिया 5 सरहनि जा। सुबुह जो 6 बजे खां अचूं था ऐं 6:30 बजे खां अचूं था, 8-7 बजे वञूं था ॻोठ। अच्छा तव्हांजे पीअण जो पाणी ऐं तव्हांजी मानी जेका थिए थी, खाधो खोराक जेको उहो तव्हांखे टाइम ते मिले थो या न? बाक़ाइदी जी इहो खाधो खोराक असांखे टाइम सां ॾिनो वञे थो। एस साहिब जी महिरबानी आहे जेको पंहिंजे ख़र्च सां असांखे खाधो खोराक असांखे पहुचाए सघे। जीअं त तव्हां ॾिसी सघो था तव्हां त टेंट लॻल आहे, का सहूलियत कोन्हे लेडीज़ लाइ। अंदरि टेंट लॻल थी असां नंबर आहे लेडीज़ खे वक़्ते सां विहारे सघूं। असां सुबुह जो 6 बजे खां अचूं था, शाम जो 7 बजे वञूं था। ऐं अहिड़े ततल काड़े में बीह करे माण्हू सां डील करियूं था, अंदरि विहारियूं था औरतुनि खे। तव्हां ॾिसी सघो था काड़े में बीठा आहियूं। कोरोना वायरस जेको आहे सो हले थो पियो, त छा तव्हां इनखे बचाव जे लाइ जॾहिं पाण वटि हैंड वॉश, सैनिटाइज़र, मास्क, ग्लव्स सरकारी तौर ते तव्हांखे उहे शयूं मुहैया कयूं वयूं आहिनि या न? बिल्कुलु ॾिनियूं आहिनि असांखे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। थाने खां मिलियूं आहिनि सरकारी शयूं।
ऐं असां इस्तेमालु कंदा आहियूं बिल्कुलु ॾींदियूं आहिनि असांखे हिते इहा तकलीफ़ आहे जो भई नई एंट्री थी आहे इन जे करे मायुनि जी इहा ई रश आहे उन्हनि जा पैसा अञा चढ़िया कोन्हे उहो चवंदियूं असांखे अॻु में मिलनि जेके अॻे पुराणी एंट्री थियल आहे जंहिंजो फिगर लॻे पियो उनखे ॾींदा पिया अचनि इहा ई तकलीफ़ आहे रश आहे रुॻो माण्हुनि जी अच्छा सैनिटाइज़र जेको थींदो आहे उहो तव्हांखे उहो शयूं तव्हांखे मुहैया कयूं वयूं आहिनि अञा अञा ताईं असांखे कोन मिलियो आहे अच्छा तव्हांखे तव्हांजी हाई फाई जेको तव्हांजे हथ वठी उन खां कोन मिलियो आहे न कोन मिलियो पंज छह ॾींहं जेको तव्हांजो रहिया आहियो उन में कहिड़ी तकलीफ़ गुज़रिया आहियो पाणी मिलियो मानी ख़राब अरे तव्हां 24 कलाक ड्यूटी करो था लॉकडाउन में तव्हां ड्यूटी कई हूंदी इन सेंटर ते ड्यूटी कयो था त बुनियादी तौर ते जेके बुनियादी ज़रूरतूं आहिनि उहे तव्हांजूं मुहैया कयूं आहिनि तव्हांखे न पर असां हिते आवाम सां ॻाल्हायूं था मास्क कोन पाया आहियूं असां तव्हांखे ॿुधायूं असां पाता कोन इन करे जो पब्लिक सां असांजो हिते तमामु घणो राब्तो आहे इन पंज जेके 6 ॾींहं गुज़रिया आहिनि इन्हनि में तव्हांखे कहिड़ियुनि तकलीफ़ुनि मां कहिड़ी तकलीफ़ूं असांखे इहे आहिनि जो हिते सेंटर ते को बि गवर्नमेंट जो अरेंजमेंट कोन्हे दोस्तों तव्हां सिंध पुलिस जे समूरनि जवाननि जा व्यूज़ ॿुधा उन्हनि जो मौक़िफ़ ॿुधो त गुज़िरियल 15 ॾींहंनि खां हू लॉकडाउन जे अंदरि ड्यूटी कराए रहिया आहिनि गुज़िरियल 6 ॾींहंनि खां ततल काड़े में उभनि पेरनि ही हिते ॾेई जेके एहसास कफ़ालत सेंटर ते बि ड्यूटी करे रहिया आहिनि ऐं बुनियादी तौर ते हिननि मां घणनि जो मौक़िफ़ इहो आहे त असांखे बुनियादी तौर ते जेके शयूं आहिनि उनजा मास्क आहे उहे प्रोवाइड न आहिनि कया विया त असां हिन सारे हेॾे सारे हुजूम खे जॾहिं मोड़ियूं था त असां जेको आहे ख़ुदा न ख़ास्ता असां ख़ुदि जेको आहे उहो किथे न इन वायरस जो जेको आहे उहो शिकार न थी वञे दोस्तों तव्हां ॾिसी सघो था ही सवनि जी तइदाद में ही औरतूं बीठियूं आहिनि एहसास कफ़ालत सेंटर ॾेई ते प्रॉब्लम हीअ आहे मसइलो हीअ आहे त हिते जेतिरा बि काउंटर आहिनि उन ते जेको सो पेमेंट जो मसइलो आहे डिवाइस होल्डरनि जो मौक़िफ़ आहे त असांखे जेको सो रिटर्न जेका आहे असांखे उहा पेमेंट असांखे कोन पई मिले उनमें इश्यूज़ आहिनि उहा जल्दी कोन पई अचे हिते इन करे असां हिननि औरतुनि खे इंतज़ारु करायूं पिया हिननि जा फिगर्स असां वठी वरिता आहिनि पर हिननि खे पैसनि जी जेका वसूली आहे उहा न आहे थी इन करे एतिरे तइदाद में ही औरतूं हिते मौजूदु आहिनि अचो त हिननि औरतुनि खां पुछूं था ऐं डिवाइस होल्डरनि खां पुछूं था त औरतुनि जा मसइला छा आहिनि ऐं डिवाइस होल्डर जेके आहिनि उन्हनि सां कहिड़ा कहिड़ा मसइला प्रॉब्लम उहे अचनि पिया अमा छा था चवनि पैसनि जे लाइ अच्छा तव्हां अंगूठा लॻाया अथनि छा था चवनि अमा अच्छा अंगूठो तव्हांजो लॻायो अथनि छा था चवनि पैसनि जे लाइ अच्छा तव्हांजी सही नथी लॻे अंगूठो कोन लॻायो अथनि अमा तूं किथां खणी आहे न छा था चवनि पैसनि जे लाइ अच्छा पैसा पेमेंट जो मसइलो आहे दोस्तों तव्हां हिननि औरतुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं किन मामलनि औरतुनि सां फिंगर्स जा मामला आहिनि उन्हनि जा अंगूठा जेके आहिनि उहे कोन था लॻनि ऐं उहो मैच कोन था कनि ॿिए हवाले सां के औरतूं जेके सुबुह खां वेठियूं आहिनि फ़क़ति इहो आहे त पेमेंट जा मसइला जेके आहिनि उहे ज़ोर शोर सां हलनि पिया असां DC बदीन साहब खे HBL जेके हाई अथॉरिटी आहे उन्हनि खे ऐं हिन सां हिन जी जेका हाई फाई अथॉरिटी आहे उन सभिनि खे असांजी गुज़ारिश आहे त बराए महिरबानी हिननि औरतुनि खे हीअं तज़लील मां न गुज़ारियो कंहिं तकलीफ़ मां न गुज़ारियो हिननि खे मुनासिब ऐं आसान तरीक़े सां हिननि खे पैसा जेके 12,000 रुपया एहसास कफ़ालत जी मद में हिननि खे मिलनि पिया उहे कंहिं आसान तरीक़े सां हिननि खे ॾियो त जीअं हे औरतूं कंहिं तकलीफ़ ऐं तज़लील मां गुज़रण खां जेको आहे उहो बची सघनि अचो तव्हां डिवाइस होल्डर हिते मौजूदु आहे हिकिड़ो उनखां पुछूं था हुननि जा रिटर्न जे मामले में जेके आहिनि उहो उन्हनि सां कहिड़ा कहिड़ा प्रॉब्लम आहिनि रिटर्न उनजी छो कोन पई अचे सर असांखे जेको सो आहे रिटर्न असांजी मिले कोन पई 4 ॾींहं खां वठी असीं ॾाढा परेशान आहियूं जंहिंजे करे एतिरो हुजूम आहे असां रिटर्न हुजे त असीं मान भेण खे एतिरो वेट न करायूं असीं सभिनि खे फारे करे वठूं ॿियो त हिकिड़ी नई एंट्री आहे कंहिंजा पैसा चढ़नि पिया कंहिंजा कोन पिया चढ़नि सभु माइरूं भेरूं चवंदियूं असां वटि मैसेज अची विया आहिनि असांजा पैसा चेक करियो पैसा चेक करियूं था उहो जेको सो अञा पैसा उन्हनि जा चढ़िया कोन्हनि कुझु टाइम लॻण खां पोइ जेको सो हिननि खे पैसा मिलिया वेंदा हिन दोस्त जो डिवाइस होल्डर आहे उनजो मौक़िफ़ आहे त हीअ औरतूं जेके हेतिरो रश करे वेठियूं आहिनि हिन सां ॿियो मामिलो हीअ आहे त हीअ समूरी औरतूं न्यू एंट्री में आहिनि यानी कि हिननि जा एहसास कफ़ालत तहत जेके मैसेज आहिनि उहे रिटर्न में अची विया आहिनि पर हिननि जी पेमेंट अञा ताईं कोन चढ़ी आहे हाणे जेसीं ताईं हिननि जी पेमेंट न चढ़ंदी एसी ताईं हिननि जा जेके पैसा आहिनि उहे डिवाइस ते कोन ईंदा ऐं फिंगर लॻण खां पोइ हिनखे वसूल कोन थींदा इन करे मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो सिस्टम जेको सो अरेंज कजे त जीअं औरतूं बग़ैर कंहिंजे पैसनि वसूलनि जे हिते जेके अची हुजूम कनि थियूं ऐं सभिनि जे तइदाद में गॾु थी वञनि थियूं त हिननि जे लाइ को बाख़बर तरीक़ो हुजे त जंहिंसां हिननि खे परेशानी न थिए ऐं हिननि डिवाइस होल्डर जेके आहिनि उन्हनि खे परेशानी न थिए
हिते असां वटि न पाणी जो सिस्टम सवलो आहे, न त जेको सो असां वटि को मास्क वग़ैरह जो सिस्टम सवलो आहे, न त हैंड वॉश आहे, न त ॿियो आहे। ऐं पेमेंट जो मसइलो लॻो पियो आहे। असां कल्ह रिटर्न कराई आहे सुबुह जो 10 बजे, अञा ताईं असांखे पेमेंट कोन मिली आहे। हाणे जे पेमेंट न मिलंदी त असां कमु कीअं था हला सघूं। ऐं असांजी जेको सो कटवती जेको सो लॻी पई आहे, असां हाणे 4 लख जेको सो कल्ह डिपॉज़िट करायो, उन ते बि जेको सो 2500-2600 रुपया कटाया विया आहिनि। इहो नाजाइज़ आहिनि। असांखे ॿुधायो कैश जे बारे में ॿुधायो, कैश मुक्त मिलण के नथो मिले। मथां मिलनि था उहे ई हिते असां 12,000 पूरा ॾियूं था। पर महिरबानी करे इहो सहूलियतूं असांखे मुयसरु कयूं वञनि त असां जेको सो इहो हलाए सघूं सिस्टम। इहो ई आहे पेमेंट वारो मसइलो आहे। सभिनीनि सां इहो ई प्रॉब्लम आहे। पेमेंट टाइम ते मिले बि कोन थी, रिटर्न बि कोन थी थिए। कल्ह खां वठी रिटर्न बि कोन थी थिए। दोस्त पंहिंजे हिकिड़े कल्ह रिटर्न कयो आहे, उन में 2500-2600 रुपया कटिजी विया आहिनि। अञा ताईं पेमेंट बि कोन मिले। ॿ चकर कंडे भागे बि मोकिलियो आहे, पर उहो तव्हांजी पेमेंट अञा आई कोन्हे। साॻी जेको क्वेश्चन नंबर 1 ते प्रॉब्लम आहे उहो हिते ॿिनी काउंटरनि ते हिननि जो बि दोस्तनि जो चवण आहे। डिवाइस होल्डर जेके आहिनि त SPL जेका हाईफाई अथॉरिटी आहे उहा DC बदीन ऐं हिन जेका फ्रेंचाइज़ आहे उन्हनि जो नोटिस वठे, जल्दी जेको सो रिटर्न जेको हुननि जो आहे उहो जल्दी हिननि खे मोकिले त जी जेका औरतूं वेठियूं आहिनि जिन जा पैसा थी वञनि था त उन्हनि खे फारिग कनि। हिकु त असां हिकिड़ी रश खां बची सघंदासीं, सोशल डिस्टेंस जो असांजो मामिलो थींदो। ॿियो जेके हिते पुलिस जा दोस्त वेठा आहिनि, जेके डिवाइस होल्डर वेठा आहिनि, उहे कंहिं परेशानी जो शिकार बि कोन थींदा, उन परेशानी खां बची सघंदा। तो अचो पुछूं था HM ॾेई साईं होद खान खोसो हिते मौजूदु आहे, जंहिंजे निगरानी में ही हिते जेको सेंटर आहे एहसास किफ़ालत, उहो ॾेई वारो सेंटर हले थो पियो। 6-7 ॾींहंनि खां असां लगातार हिते अचूं पिया। अचो त साईं खां पुछूं था त तव्हांजो जेको अमलो आहे उनजे लाइ उन क़िस्म जा जेके टूल्स, उनजे लाइ के शयूं जीअं मास्क आहे, हैंड ग्लव्स आहिनि, उहे ऐं पीअण जो पाणी आहे, सैनिटाइज़र आहे, हैंड वॉश आहे, इन क़िस्म जी जेका फैसिलिटी तव्हांखे ॾिनी वई आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असांजे जेको सेंटर कयो आहे हाई स्कूल ॾेई खे एमरजेंसी एहसास प्रोग्राम जो, हिन में सरकार तरफ़ां असांखे के बि फैसिलिटीज़ कोन मिलियूं आहिनि। जॾहिं त पाणी जो बंदोबस्तु असां पाण कयो आहे, उन में सुपरवाइज़र जो सहकार आहे। सुबुह जो 7 बजे खां शाम 7 बजे ताईं जो शूट हले थो, उन में पाणी जो बंदोबस्तु आहे। बाक़ी जेको स्पेस आहे इहो पुलिस फोर्स जो कमु आहे, माइंड खे छिटो करे तरतीब सां विहारणु। उन में असां वटि पुलिस जी शार्टेज आहे। पहिरें ॾींहुं त माशाल्लाह जे फोर्स इलाही हुई, रोज़ बरोज़ उनजी पुलिस जेको सो घटिजी वञे थी, ऐं उनजी पुलिस जो कमु आहे त माण्हुनि खे माइंड खे तरतीब ॾेई जेको सो स्पेस सां विहारे वञे। ऐं इहो न आहे त इहो सिक्योरिटी जो कमु आहे, हिन में स्कूल इंतज़ामिया या सुपरवाइज़र जो कमु न आहे। बाक़ी जेके हैंड वॉश ऐं जेके मास्क वग़ैरह जेके हैंड ग्लव्स आहिनि, इहे सरकार तरफ़ां हिन सेंटर ते मुहैया न आहिनि कया विया। इहो ई पीअण जे साफ़ पाणी जो जेको बंदोबस्तु आहे उन्हनि खे 6 ॾींहंनि खां 7 ॾींहंनि खां लगातार पाण जेको आहे सो बार उनखे हाईलाइट कयूं था, रिपीट कयूं था, उन शयुनि जी निशानदाही कयूं था, पर उहे मसइला जेके आहिनि उहे हल कोन पिया थियनि। इन करे त असां जॾहिं बि हिते ईंदा रहिया आहियूं त असांखे का बि हिते हाईफाई अथॉरिटी जेका आहे हिन प्रोग्राम खे हलाइण वारी उहा न आहे मिली। अॼु हिन जेको सेंटर ते हिते सुपरवाइज़र मौजूदु आहे, हिन प्रोग्राम खे हलाइण जे लाइ सुपरवाइज़िंग करण वारो माण्हू मौजूदु आहे, अज़ीज़ुल्लाह काकेपोटो साहब। अचो त उनखां पाण पुछूं था त छा तव्हां हिन जेको मामिलो आहे जेको सॼो हले थो सेंटर, इनखे सुपरवाइज़र कयो पिया त जेके माण्हुनि जूं दाऊं आहिनि, औरतुनि जूं दाऊं आहिनि, या 6 ॾींहंनि खां जिन इशूज़ खे असीं हाईलाइट कयूं पिया, उन्हनि जे बारे में तव्हां इस ताईं केतिरा बंदोबस्त कया आहिनि ऐं केतिरा करे सघो था, या तव्हां उन में केतिरो इनिशिएट वरितो आहे? हिते जेको सोशल डिस्टेंस जा मामला हुजनि था, हैंड वॉश जो मामिलो जेको हुजे थो, या औरतुनि जे वेह जो जेको बंदोबस्तु हुजे थो, असां 6-7 ॾींहंनि खां लगातार ईंदा न। औरतुनि खे बुनियादी तौर ते 6 फुटनि जे फ़ासिले ते रखणो हूंदो आहे, या घटि में घटि 3 फुटनि जे फ़ासिले ते रखणो हूंदो आहे। उन्हनि जी हैंड वॉश जे लाइ, उन्हनि जो जेको सैनिटाइज़र हुजे थो कोरोना वायरस खे बचाव जे लाइ, जेके जीअं औरतूं हुजूम जे शक्ल में गॾु नथी सघनि, उन्हनि जा मामले ते 6 ॾींहंनि खां असीं रिपोर्टिंग कयूं था। न औरतुनि जी पीअण जो जेको पाणी हुजे थो उनखां और 6 ॾींहंनि खां असां लगातार अचूं पिया, उहो बि मौजूदु कोन थो हुजे। असां हिन दम में ॾिसी आया आहियूं त पाणी मौजूदु कोन्हे। हाणे ॾींहं जा 2 थियनि पिया साईं, ॾींहं जा 2 थियनि पिया। हाणे मुंहिंजे ख़्याल में त हाफ थी वियो आहे, मुंहिंजे ख़्याल में त हाफ थी वियो आहे। हाणे को कलाक 2 कलाक सेंटर हलंदो, पर हे औरतूं हेतिरी सारी तकलीफ़ मां गुज़रनि थियूं, तकलीफ़ मां गुज़रनि थियूं। बुनियादी तौर ते असां खां तव्हांखे जेको आहे सो कैमरामैन अब्दुल सत्तार जमाली सां गॾु मुर्तज़ा शाम, अवां आवाज़ ॾेई। अगरि तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो ऐं हिन ताईं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त पोइ जल्द खां जल्द असांजो चैनल सब्सक्राइब कयो। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर लाइक करियो, घंटी न विसारींदा। कमेंट्स बॉक्स में अची पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कजो।